खणी आया सोने महबूब करीम हथन में खणी पंहिंजे हंज में हजरत अली के मुंहिंजा प्यारा सुम्हारियो आ हीअं जो पान फरमायूं हैदर अली साईं जूं अखियूं खुली वयूं रसूलुल्लाह जे चेहरे में न्यारे मुर्के तो मुझे आका फरमायो हैदरे करार काबे जी ज़ियारत भी अल्लाह जी इबादत अमल जो दीदार अल्लाह जी इबादत अन नज़रो इलल काबा इबादा अन नज़रो इला वजहिल वालिदैन इबादा अमल जो चेहरो ॾिसण इबादत काबे जो चेहरो ॾिसण इबादत ऐ हैदरे करार तेरी गुजरी व्यान तेरा तू अखियूं न खोली अज अखियूं खोलियूं छा गाला ज़बाने हाल सां मौला अली मुश्किल कुशा अर्ज कयो मुंहिंजा प्यारा महबूब जॾहिं अवां असांजे घर ईंदा हा त आऊं अम्मा जे बतन में हुयसि अम्मा खे उथारींदोसि त अम्मा जी जल उठ रसूलनि जो सरदार आयो आहे सलात मां पढ़ंदोसि तॾहिं खां मां अल्लाह खे अर्ज कयो मुंहिंजा मौला मुझा पाक परवरदिगार जिए तू मुखे ब्यास दुनिया में शान दींदे एजाज डिग्रियूं दींदे उन्हनि में हिकड़ी इहा डिग्री इहो एजाज भी अता फरमा जो जॾहिं भी दुनिया में वञा मुझा पाक रब अखियूं मुंहिंजूं बंद रखजा अखियूं तॾहिं खुलनि जॾहिं तुंहिंजो दिलबर मोहम्मद मुझे साम्हूं हुजे तंहिंजो रिकॉर्ड में इहा ॻाल्हि दर्ज थिए तारीख़ी ॻाल्हि थिए तो वो हैदर जवान आ जई अखियूं खोली दे मदीने जे ताजदार जो चेहरो ॾिठो साईं करीमन जो चेहरो पर उते हज़रत साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैहि भी सिंध जे सूफ़ियुनि जा सरवान फरमाइंदा अली साईं मदीने जे साईं दे निहारन था मुरकन था पर अखियूं नथा चुंबल ढो नथो थे पान मदीने जे साईं फरमायो हैदर ही जा अर्ज़ था कन अखियां वो अल्लाह ला अज बेवस लगियां अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां सोना तेरे नाल अखियां बोला ला वन बेवस लगिया इन अखियां दा मुल्ला महंगा इन अखियां दा मुल्ला महंगा साईं तो ले विकामल मास रतियां बोला लावन बेवस लगिया इन अखियां दा तिब है न दारू इन अखियां दा तिब है न दारू पटियां बद बद मैं थकियां पटियां बद बद मैं थकियां वो अल्लाह लावन बेवस लगिया है पार दरियाऊं है झोंक रांझन दी पार दरियाऊं है झोंक रांझन दी तारो तर तर मैं थकियां बोला लावन बेवस लगिया साईं सचलो इन अखियां दी है चाल अजब साईं सचलो इन अखियां दी है चाल अजब हुन में इन रमज़ान विच रखियां बोला लावन बेवस लगिया प्यारा मुसलमान भाईरो हजरत अली शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु
जेतिरे क़दर एज़ाज़ मिलंदा विया उन्हनि में हिकिड़ो वॾो एज़ाज़ ही हो त जॾहिं जंगे खंदक लॻी खंदक वाली लड़ाई लगी जई लड़ाई में मदीने जा साईं पान कोडर खणी पिया ज़मीन खुदायूं पंहिंजे पेट मुबारक ते पत्थर ॿधाऊं असहाबन सगोरन सां गुलामन सां गॾु जंग जी तैयारी जे लाइ हज़ार हा काफ़िर तैयार थी आया त फैसला कुन जंग थींदी अज मुसलमानन सां फैसलो करण वाली जंग की थींदी उन्हनि में मुंहिंजा प्यारा अहिड़ा पहलवान भी उन्हनि सां गॾु हुआ हिकिड़ो पहलवान इब्ने वुद जो 1000 माण्हुनि खे चैलेंज कंदो त 1000 माण्हू तव्हां बि अचो मां बि अचां थो 1000 खे काबू करे वेंदो तो इब्ने वुद एॾो वॾो पहलवान हुयो जंग जूं तैयारियूं मुकम्मल थी वयूं काफ़िर अची विया ॿिया उन खान में न पिया लहनि वो जेको इब्ने वुद हुयो वो घोड़ो दौड़ाईंदो उन खान खां पासे खे हली आयो मुंहिंजा प्यारा उन चैलेंज कई आहे को बहादुर मुंहिंजे मुक़ाबले में हली अचे सभई असहाब सगोरा निहारनि पिया मदीने जे साईं हैदर ॾे निहारियो अली शेरे ख़ुदा महबूब ॾे निहारे मुर्की साईं जे कदमनि में हली आयो हथ मुबारक के चुम्मी ॾिनई पुठी ॾिनई मुंहिंजा महबूब मुंहिंजी पुठी थपकियो ख़ैर आहे इहो छा पहलवान कंदो 1000 माण्हुनि सां मुक़ाबिलो करण वारो हज़रत अली शेरे ख़ुदा तलवार लहराई आहे तलवार लहराए चमकाईंदे उन काफ़िर खे चैलेंज कयो कि तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की बदी है ये इस्लाम का बाज है साईं धकी हिकिड़ो हुयो टुकड़ थी मुंहिंजा प्यारा सीने ते वेही उनजो सर कलम करे छॾियो तलवार लहराईंदा रसूलुल्लाह जी दरबार में आया मदीने जे साईं पुछी थपके फरमायो अली अज खां क़यामत ताईं मुसलमाननि जा सभई अमल हिकिड़े पासे तुंहिंजो इहो अमल हिकिड़े भले नमाज़ूं पढ़नि भले हज कनि ज़कातूं ॾियनि खैरातूं कनि जो कुछ भी आ सजी मुंहिंजी उम्मत जा नेक अमल हिकिड़े पलड़े में रखजनि इहा कुर्बानी जेका तो अॼु इस्लाम जे लाइ ॾिनी आहे इहा ॿिए पासे रखबी इहा गोरी थींदी ॿिया अमल हल्का थींदा वॾे में वॾो एज़ाज़ आहे क़यामत ताईं मुसलमाननि जूं इबादतूं नमाज़ूं हज रोज़ा ज़कातूं हिकिड़े पासे मुंहिंजे सुहिणे हैदर करार जी हिकु कुर्बानी हिकिड़े पासे प्यारा मुसलमान भाइरो मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ मुझा प्यारा अली मोमिन जे दिल में तुझो बुग़्ज़ कदे भी जाए न वठंदो मोमिन तो सां मोहब्बत ही कंदो मोमिन तुझो नालो बुधी ठरंदो मुनाफिक के मुनाफिक खां तुझो नालो तुझो शान बर्दाश्त न थींदो उन्हीं जे मुंह में घुंज पइजी वेंदा उन्हीं जो मुंह खराब थी वेंदो पर जेके मुंहिंजा हुबदार हूंदा तुझो शान खुले दिल सां गाईंदा रहंदा प्यारा मुसलमान भाइरो मदीने जे साईं फरमायो हैदर करार जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो असां महशर जे मैदान में हूंदासीं ऐं पंहिंजे उम्मत जे छॾाइण में हूंदुसि पिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त जत सभु जवान पर मर्द मंझल हेकड़ो हशर वेल हिसाब में जॾहिं पुनल ईंदो पहलवान पोइ छुटंदो सारो जहान आरीअ जे एहसान से मानक मिट संदो मुझो ऊंधाई में सोझरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो पो सारो सॾ कंदो मुझो कोहारो के चधणी मां बीठो हूंदुसि ओचितो सॾ थींदा ऐ अल्लाह जा महबूब या रहमतुल आलमीन या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हेना त निहारियो उठ ते अवां जो भा अलीउल मुर्तदा सवार थी आयो आहे ऐ प्यारा अली उन क़यामत जे ॾियारे उन शान सां तू ईंदे माण्हुनि जी अखियूं खुलियूं उन शान सां पर ऐ हैदर करार भी खुशखबरी ॿुध अल्लाह जो शान आ असां हिते भी गॾु रहिया हूं तव्हां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक खे ॾिसंदो साईं करीमन जो रोज़ो इहो साईं करीमन जो हुजरो हुयो
इनमें पार्टीशन हुयो, हिकिड़े पासे मदीने जे साईं जी ओताक मुबारक हुई, हिकिड़े पासे साईं जी हवेली पंहिंजो घर मुबारक हो, हिकिड़े पासे ओताक जो सिस्टम हो। असाब सगोर ईंदा हा, महिमान ईंदा हा, साहिल ईंदा हा, पासा हा। इहो सॼो रोज़ो मुबारक इहो हुजरो हुयो। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो आहे, गुंबद ख़दरा आहे। दुआ कयो रब असांखे ॾेखारे रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजां दरबान मदीने में, चवे थी दिल त दिल बर जो हुजां मेहमान।